बोलिए आप साहब मुख्तसर टाइम छोड़ो आप। सैयद जेके तव्हां असां सॾींदा आहियूं पंचतन, छा सॾींदा आहियूं? उहे सैयद मुंहिंजो महबूब करीम कायनात जो सरदार हैदर इकरार शेर खुदा अम्मा बीबी सच्ची खातून हसन सरदार हुसैन पाक पंचतन हैदर इकरार शेर खुदा जेका अम्मा बीबी सच्ची खातून मां औलाद आहे उन्हें मां सैयद जो सिलसिलो हलियो हसन बि रोशन मां। हैदर इकरार शेर खुदा जा 18 शहजादा, घणा शहजादा? 18 शहजादियूं, यानी भी 18। अम्मा बीबी सच्ची खातून मां 4 औलाद, अम्मा बीबी सच्ची खातून मां जेका भी हसन जी हुसैन थे उन मां अहल बैत जो सिलसिलो हलियो। हैदर इकरार शेर खुदा जो 9 घर वारियूं, अम्मा बीबी सच्ची खातून खां अलावा 8 शादियूं हैदर इकरार शेर खुदा जूं कयूं। उन्हनि मां बि औलाद थी जंहिंमां उन्हनि खे उलवी सॾियो वेंदो आहे। मुख्तसर टाइम थोरो आहे, तवज्जो रहे। मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असां खां नबूवत जो अजु कोन भरियो। महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुझे करे तव्हांखे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रब रहमान मिलियो, इन्हें जो अजु नथो घुरां तव्हां खां घुरां थो त कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मौदत फिल कुर्बा, बस तव्हां खां घुरां थो त मुंहिंजी आल सां प्यार ऐं मोहब्बत कयो। सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे पंहिंजी आल सां हसनैन सां प्यार करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। हसनैन सां प्यार करे ॾेखारियो। अॼुकल्ह माहौल एड़ो हली रहियो आहे, हुसैन अली मकाम सां मोहब्बत की दावा, प्यार की दावा, यार जैसा इश्क कबो आहे, जैसा मोहब्बत कबी आहे, जैसा प्यार कबो आहे, उन्हें के हर शे का बेमिसल समझबो आहे, बेऐब समझबो आहे। पर हुसैन पाक सां मोहब्बत की दावा कंदे हुसैन पाक के हकारन लफ्ज़न सां सॼो वेंदो आहे, मज़लूम सॼो वेंदो आहे, बेबस सॼो वेंदो आहे। सरदार अली शाह अर्ज़ करे जंहिंजे दर जी दरबानी फ़रश्ता कनि, सुभान अल्लाह, जंहिंजे दर जी ग़ुलामी फ़रश्ता कनि, जंहिंजे दर जी ग़ुलामी फ़रिश्ता कनि, बुलंद आवाज़ सां जंहिंजे दर जी ग़ुलामी फ़रिश्ता कनि। नंढ पिड़ा अञा वॾा न थिया आहिनि, इबादत न कई आहे, निमाज़ न पढ़ी आहे, फर्ज़ अदा न थियो आहे, नंढपिड़ा रोज़ा फर्ज़ न थिया, निमाज़ फर्ज़ न थी आहे। जॾहिं निमाज़ भी फर्ज़ न थी, रोज़ा भी फर्ज़ न थिया, इबादत भी शुरू न थी, मुंहिंजा महबूब हसनैन करीमैन आहिनि नंढड़ा, पर मां रब पाक ऐलान थो कयां त मुंहिंजा महबूब मां जन्नत जे नौजवाननि जो सरदार बणाए छॾींदुमि। सुभान अल्लाह। जन्नत जे नौजवाननि जो सरदार। तव्हां असां निंड घसाईंदा आहियूं, राति में निंड फिटाईंदा आहियूं, रोज़ा रखंदा आहियूं, बुकूं काटींदा आहियूं, अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदा आहियूं, रब खे राज़ी कंदा आहियूं, रब राज़ी थिए या न थिए रब जी मर्ज़ी आहे। पर जे मुझे प्यारा दोस्त हसनैन करीमैन अञा रब खे सजदा कया ई कोन, रब अॻ में राज़ी, अॻ में फ़रश्तनि जी ड्यूटी आहे। तवज्जो रहे। अम्मा बीबी सच्ची खातून इशा की नमाज पढ़ी करे अल्लाहु अकबर करे नफल मिलते करे पिए
महबूब करीम कायनात सरदार जी दरबार में अर्ज करे मुझा महबूब करीम कायनात सरदार रहमत लिल आलमीन जरिमा अल्लाहु अकबर करे अल्लाह जी इबादत दुनिया सारी रात मारा बड़ी दरबार में बैठी हुंदियां मुझा महबूब हसनैन करीम में जो पीरो सारी रात लुटंदो रहंदो ये ना दिल खारे हसनैन में पीरो सारी रात लुटंदो सारी रात ये हुसैन पाक नींद करे पीरो हले सुभान अल्लाह जी हुसैन पाक आराम करे पीरो जी आइए उसे कपड़ा जी तफसीर मुझा करा दोस्तों तब कपड़ा जो इरादो करे रब पाक जन्नत में फरज जिब्राइल लगे मोकले तो बंद कपड़ा खड़ी में मुझे असरैन खड़ी में ये कपड़ा दे उसे कपड़ा तब मुझा करा दोस्तों तलब करे रब पाक मुझा करा दोस्तों जिब्राइल अमीन के मुकर्रर करे तवनी कपड़ा हुसैन के दरबार में पहुंचा वो सरदार इशारा करे ये कपड़ा जो इरादो करे हसनैन करी में रब पाक कपड़ा मोकले जे आराम कर फरिश्ता की गोलन जे पो सरदार इशारा अर्ज करे त इयो मजलूम न तो थी सके सुभान अल्लाह तो इयो त सरदार इशारा करे इयो त सबनी जो बादशाह है सुभान अल्लाह बादशाह कमजोर थले ये तो दुनियादारी के बादशाह नहीं बने जी मुल्क का जो मालिक है ना जी कोने कितना चीजें ना तो कमजोर है तो सरदार ने याद करे जगह रब जगह रब बादशाह थे जी उन्हें जी बादशाह थे इंसान थे हैवानों ते न जानवरों ते न उन्हनि जी बादशाही फरिश्तन ते भी हसन मीर हुसैन जी बादशाही फरिश्तन ते अल्लाह दा सरदार निशान करे फिर तवज्जो मुझा कर दो मां बीबी सदी खातून चंदा पे है दे करार शरीफ गाज मुझा कर दो बई शहजादा हसन मीर हुसैन दिल थारे लोग सुभान अल्लाह दिल थारे मुझा महबूब भी बैठा है हसन मीरों से मल्लता बिड़न सुभान अल्लाह खादा कर मल्लता बिड़न सजरा बदा प्यार हथड़ जा प्यार हाने महबूब करीम कायनात सरदार रहमत लिल आलमीन फरमाए दो ए हसन सुना जी नालो सुभान अल्लाह हसन सरकार वलोवा हुसैन वलोवा अमर साहब बच्चे भी पे महबूब करीम फरमाता ए हसन जी नाना पाना दे हुसैन के चित्र हसन सरकार पाना दे छिके थे ओ नाना हाने चाकया हसन सरकार के फरमान ओ हसन अंदरी हन पाना दे छिके अल्लाह अकबर जने अम्मा बीबी सदी का तुम दे दी अर्ज करे दी कुर्बान बना असूल तैया दस बोत नंढे के परता वडे के था दसो नंढे के नथा दसो तस्बो नजड़े के अल्लाह अल्लाह मुझा करा दो तवज्जो ही जगह मुगाल कया दो मकसद वाली गाला मकसद इयो वा त मुझा करा दो जे दुनिया वाला चोंदा तो हुसैन मजलूमा न हुसैन मजलूम ना है जदी बादशाही फरस्तन दे बादशाही हो गए वो मजलूम करे के न तो थी सके हां हां सरदार निशानी जरूर चोदो हुसैन करबला भयो जरूरा इन जे करे त पंजे नाने रसूला जे दीन के बचाया सुभान दीन ते हली देखाया नमाज पढ़ी देखाया कुरान पढ़ी देखाया तकान क़यामत ते मुझे नाने रसूल जा उम्मती मुंह से न मांगो केरी भी तकलीफ जो नमाज न चलन केरी भी तकलीफ जो वने मुझे महबूब जो नाम को फल मिलो त इयो न चलन मुझे रसूल जे दीन का परे न चलन मुझे नाने रसूल जे दीन का परे न चलन मां से हली देखाया कुरान पढ़ी देखाया नमाज पढ़ी देखाया क़यामत ते नो सबक वठी करे नाने रसूल जा उम्मती मुजी पैरवी हुसैन जी कर अल्लाह तबारक व तआला हुसैन जे करे उनके जन्नत में अता फरमाए सुभान अल्लाह अला मकाम रब्बा को उनके नहीं चली दो सरदार निशा का मकसद मुझा करा दो अमर सान फर्ज करे दियो अब्बास आई दाल तो असूल तैया नजरे बान नजरे के रस्मोआ अवा तो वदे के ता दसो करीम फरमांदा ओ पुत्र
मां हसन के तो दस्या त वरी हो नो जिब्राइल अमीन हुसैन के तो दसे जिब्राइल अमीन के तो दसे हुसैन के तो दसे जिब्राइल तो हुसैन के करे ओ हुसैन पान के हसन के चित अंदरी हर जल्दी कर देर न कर मायरो हसन के तो चवता ए हसना तू जल्दी कर देर न कर अब तो सरदार निशान न करे मुझा करा दोस्तों जेके मुझा करा दोस्तों गुलामी में जिब्राइल हुजे तो वो मजलूम हुसैन त कहां असांजे लाइ करबला जे मैदान में हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ पंहिंजा बचा पाइण जे लाइ जे हुसैन मजलूम हुजे करे त मुंहिंजो सिर कलम कयो बस ॿियनि खे छो चइबो आहे त सिर कंहिंजी कुर्बानी ॾियो न हुसैन पाक करबला जे मैदान में वियो इन जे करे हो त पंहिंजे नाने रसूल जो दीन छा तव्हांखे ख़बर कान्हे तारीख़ गवाहे त हुसैन पाक जे रब पाक जो पैगाम आयो हुसैन पाक नंढड़ो आहे महबूब जी हंज में आहे महबूब जे बुलंदा सां महबूब जे हंज में आहे महबूब करीम कायनात जे सरदार जे दरबार में जिब्राइल अमीन मिट्टी खड़ी आयो छा खड़ी आयो मिट्टी खड़ी आयो बुलंदा सां छा खड़ी आयो जिब्राइल ऐसा है मुझे महबूब रब पाक फरमाया था ही करबला जी मिट्टी आ काथो जी मिट्टी आ काथो जी मिट्टी आ करबला जी मिट्टी आ मुझे महबूब करीम कायनात जे सरदार फरमाया छाजे करे छाजे ला जिब्राइल अर्ज़ कयो कुर्बान वञा जो शहज़ादो तव्हां जे हथ में हुसैन आ इहो करबला जे मैदान में शहीद थींदो जॾहिं हुसैन पाक शहीद थे शहीद थियण खां बाद में हीअ मिट्टी जेका है उहा रत बणिजी वेंदी छा बणिजी वेंदी छा बणिजी बुलंदा छा बणिजी जिब्राइल जो चवे जॾहिं हुसैन शहीद थी वेंदो छा थी वेंदो रब तो फरमाए हुसैन शहीद थी वेंदो यानी हक़ ते हूंदो यानी तवज्जो है उहा मिट्टी छा थी वेंदी पाणे फैसलो तव्हां खे सरदार जी शान करे हाणे जेका मिट्टी गम में रत थी सघे थी जो हुसैन पाणी कल्ब करिया न ॾिया जेका रत थी सघे थी मिट्टी छा मिट्टी रत थी सघे थी कोई फैसलो तव्हां कयो इहा पाणी न पी ॾेई सघे वो इन में साबित थियो त हुसैन पाक ज़मीन खे रोकियो आसमान खे बि रोकियो ये ज़मीन ये आसमान तो रब पाक जेके आज़माए जॾहिं रब आज़माईंदो आहे पंहिंजे प्यारनि खे पोइ इम्तिहान पास कंदा आहिनि पोइ इम्तिहान पास कंदा आहिनि त पोइ रब पाक उन्हनि खे इनाम ॾींदो आहे जिब्राइल अलैहिस्सलाम खे आराम में विधो त सभिनी फ़रिश्तनि अल्लाह तबारक व तआला जन्नत जा दरवाजा खोले छॾिया आसमान जा दरवाजा खोले छॾिया अर्श अज़ीम जा दरवाजा खोलिया विया सब फ़रिश्ता हैरान मुंहिंजा रब तुंहिंजी दरबार में त हिकिड़ो ई शख़्स ज़मीन ते आहे हिकिड़ो ई शख़्स आहे जेको रब जो ज़िक्र करे रहियो तूं बि उनखे आड़ा नथो कराए हिकिड़े खे पूरी कायनात में तुंहिंजो पूरी हुई ज़मीन के अंदर हिकिड़ो शख़्स जेको तोखे इबादत में यादि करे सघूं था तूं उनखे आड़ा नथो कराए रब पाक फरमाए मुंहिंजी मर्ज़ी सुभान अल्लाह जिब्राइल खे क़यास आयो मुंहिंजा मालिक मूंखे मोकल ॾे छा मोकल ॾे त मां वञा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद कयां छा कयां मेरी तवज्जो मुख्तसर रखिया हो तवज्जो रहे जिब्राइल अमीन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सुना इब्राहिम जी जिब्राइल मां तुझी मदद करना है हाउ जिब्राइल के मोकलियो थी मुझा सुना मां तो फिर ज़मीन ते रब पाक की इबादत कंदे अकेलो ॾिठो
मारा बजी दरबार में जो मुझा मालिक तुझे के वाला में तुझे अकेले तुझी इबादत करना वाला तुम्हारा बजी दरबार में जो अर्ज कहीं तो मुझा मालिक खाली कहानी मुख्य इजाजत दे जमा इब्राहिम अलैहिस्सलाम को वञा इब्राहिम अलैहिस्सलाम की मदद कयो तो मुझा मालिक खाली मुख्य रब पाक जे दरबार में अर्ज की रब पाक मुख्य इजाजत दी मां सुना तुझी दरबार में आयो हाने चो त इन बाय के खणी करे समुद्र के हवाले कयो के समुद्र में पानी खणी में बाय के मथा उतराए कयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम को फरमाया के बोल नबी त मां बाहर निकला आला में मुखे उजड़ जला के जो चवे जिब्राइल चवे जो रब पाक और जिब्राइल अमीन के चे ये रब पाक चवे जो इब्राहिम अलैहिस्सलाम आला में सड़े त तू केर थी जो आज मुजी मदद करन आयो वा सुभान अल्लाह छो आयो वा सुभान अल्लाह क्या में खलन जड़ायो रब चाहे तो इब्राहिम अलैहिस्सलाम आला में सड़े इब्राहिम केर थी जो वा जेका रब जी रजा है वो इब्राहिम जी रजा है जिब्राइल वापस मोटी वियो तवज्जो रहे वो ही जिब्राइल अमीन रब पाक फरमाया तो जिब्राइल ने खबर मदद करे आज मुजा मालिक खालिक जो कहो वास मदद करण जेला और मुखे तो दरकार नहीं वापस कराई अल्लाह के जिनो तू मुजी मदद करो तो रब जी रजा है इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्राइल जी मदद न की इम्तिहान पास कर इम्तिहान पास करो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पांजे बच्चे ला ख्वाब लहो नबी जो ख्वाब की सच हो तवज्जो है अम्मा बीबी हाजरा में शैतान आयो ये तो बीबी हाजरा तोरो पुट का थया जे अबेना दावत देयो के पी कोण में थल जे जगरा पी की पुट ने कोण दो अच्छा कि अल्लाह जो थल कि जगरा जे अल्लाह जो तुम है बीबी हाजरा में थी है एकरो सिरा जे हजार सिरा हो जाए अल्लाह जे हुक्म का कुर्बान अल्लाह अम्मा बीबी हाजरा भी सुर कुर्बान पाने बच्चे कुर्बान करने जेदा राजिया जे इस्माइल अलैहिस्सलाम मत आयो मुजा कर तो इस्माइल अलैहिस्सलाम छोटा इंसान जो पदरो दुश्मन है ना इस्माइल अलैहिस्सलाम काले जोर से पंजे अबे सादा दोस्त ही ये कौन तो नहीं दावत वाली काफे तो के तू पी तो के कौन तो नहीं अरे चंद्रा तो के खबर ना है बेगुनाह पी पुट है कौन तो हाने केर तो चवेस शैतान केर शैतान तो इस्माइल अलैहिस्सलाम के चवे तुझे अबे के अल्लाह का हुक्म तो जगरा जे रब जो हुक्म तो इस्माइल ना के कर दो ए तो इस्माइल जी की जान आज हजारे जान हो जे अल्लाह जे इस्माइल अलैहिस्सलाम रब जे हुक्म ते राजी रहे हुसैन पाक करबला जे मैदान में जो बात पांचे बच्चन जो सिर कटाए करे राजी की न सुभान अल्लाह राजी हो नंढपण में हुसैन पाक जे ला बुधाए तो जो बात शहीद थी तो मशहूर मुंडा कर हुसैन पाक जो करबला जे मैदान में वने मुंडा कर दोस्तो हुसैन पाक करबला जे मैदान में ये न वियो हुसैन पाक के करबला में मोकलियो सुभान अल्लाह इम्तिहान हुसैन के पानी निकल को बोलो मुख्तसर हुसैन पाक ने दुनिया वाला कहना धनन में शहजादो पानी जे तलब जे करे यजीद ने भी कहने जो जी यजीद पानी जे करे हुसैन पाक यजीद ने फैसलो तवा करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे यजीद ने जे नंढड़ो शहजादो वा तवा जे केड़ो टोक दे पानी जो सब तो बोलो हुसैन पाक ब्रह्म जो वायदो कयो 72 घणा बुलंदा घणा हुयाई कुल 73 हुयाई कुल करबला जे मैदान में 73 तन 72 जो हुसैन पाक वायदो करे आयो वो जब नंढड़े शहजादे के हुसैन पाक न खणी थी आज 72 पूरा किए थे ना सुभान अल्लाह इमाम ज़ैनुद्दीन जेजी कुनियत है अबू बकर इमाम हुसैन अबू बकर शहजादा क्या कुनियत अबू बकर यानी हज़रत साहब इकराम का प्यार हो कदे अबू बकर नालो मोबाइल किताब में लिखियो फिर जाफिया जे किताब में भी जो अचे तो जो उन्हनि जी किताब
किताबन में भी अचे थो त इमाम हुसैन अली मक़ाम जो शहज़ादे जो असुल नालो अली आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो असुल नालो अली आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन कुनियत अबू बकर यानी हुसैन पाक जे शहज़ादे इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो अबू बकर नालो छा आहे अबू बकर। ऐं फ़िक़्ह जाबिर जी किताबनि में अचे थो त इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुट जो नालो उमर हुयो। फ़िक़्ह जाबिर जी किताबनि में भी साबित आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुट जो नालो उमर बिन अली। असुल नालो इमाम ज़ैनुल आबिदीन जो अली नालो आहे। उमर बिन अली इमाम ज़ैनुल आबिदीन यानी इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुट जो नालो भी उमर आहे। यानी इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी प्यार सहाबा सां तो जॾहिं मुक़सिद तो सरदार इशाअत करे तो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां प्यार कर हसरत करीम में भी प्यार करे ॾेखारियो हेॾे तो जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन के इमाम हुसैन अली मक़ाम करबला के मैदान में पाकन जे करे पर्दे जे काल जे करे ऐं बीमारी जे बरस जे करे इमाम हुसैन अली मक़ाम इमाम ज़ैनुल आबिदीन के घर में रहण जे लाइ ख़ीमे में रहण जे लाइ हुकुम फरमायो ऐं नंढड़े शहज़ादे खे खणी करे यज़ीद ने न पंहिंजे रब जी दरबार में आया। ए मुजारत मूं 70 तन पाए चुको आं हाणे 3 बनी बचा हूं मां पंहिंजी अमर सां वाइदो कयो पंहिंजे अबे नाने रसूलुल्लाह जी पुठीअ ते सजदो ॾिनो हुउमि मुंहिंजे नाने 72 दफ़ा सुभान रब्बियल आला फरमायो हो। मुंहिंजी अमर मूंखे मयार ॾिनी मां रब पंहिंजी अमर सां वाइदो कयो हिकु सुभान रब्बियल आला जे पंहिंजो बच्चो नाने रसूलुल्लाह जे दीन ते कटाए करे नाने रसूलुल्लाह जो दीन बचाईंदो। ओ मुंहिंजा रब 70 तन कोहाए चुको आं 71 मां आहियां नंढो शहज़ादो 72 तन 73 इमाम ज़ैनुल आबिदीन जेके बीमारी जो भी आलम आहे ऐं पंहिंजे औलाद जे लाइ पाकनि जे लाइ पर्दे जे लाइ छॾियो आहे। हाणे ही शहज़ादो क़बूल कंदे त मुंहिंजे अमर सां वाइदो मुंहिंजा मालिक पूरो थी पवंदो। अल्लाहु अकबर मुंहिंजा करा दोस्तो यज़ीद ने मुंहिंजा करा दोस्तो तीर हयो आहे हथ खां पिया पार थियो आहे दम परवाज़ थियो आहे। इमाम हुसैन अली मक़ाम तारीख़ गवाहे जॾहिं वापसि नंढे शहज़ादे खे ख़ीमे जे खयूं पिया अचनि वापसि ख़ीमे जे खयूं पिया अचनि सरदार अली शाह तोखे ॿुधाए तूं चवे थो इमाम हुसैन मज़लूम आहे इमाम हुसैन लाचार थी वियो आहे इमाम हुसैन बेबस थी वियो आहे। सरदार अली शाह अर्ज़ करे इमाम मज़लूम न है मुंहिंजो इमाम हुसैन अली मक़ाम बादशाह जो भी बादशाह हुसैन अली मक़ाम मुंहिंजा पैर सो मजबूर न आहे। एॾे तवजह तोखे ॾिसणो आहे हुसैन पाक जो शान ॿुधणो थी अॼु असां तोखे ॿुधायो तारीख़ गवाहे तारीख़ खोले ॾिस तूं चवे थो हुसैन पाक पंहिंजा बच्चा पुसीयसि मज़लूम बणिजी वियो वसुल हलियो हुसैन पाक जो सभु बच्चा क़ुर्बान थी विया तोखे सरदार अली शाह अर्ज़ करे मुंहिंजा पैर सो फ़ैसिलो तूं कर हुसैन अली मक़ाम जॾहिं नंढे शहज़ादे खे वापसि खयूं था अचनि हुसैन पाक जो मुरीद आहे हुसैन पाक जो मुरीद आहे मोहब्बत रखंदा अक़ीदत रखंदा अब्दुल्ला यमनी नालो अथसि अब्दुल्ला नालो अथसि यमन जो रहण वारो आहे उन अब्दुल्ला यमनी जो बेड़ो समुंड में बुॾे पियो बेड़ो समुंड में बेड़ो बुलंदो समुंड में बेड़ो बुॾे पियो। हाणे अर्ज़ के ओ मुंहिंजा हुसैन पाक मां तोसां प्यार कंदो मां तुंहिंजो मुरीद पंहिंजे नाले रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजी मदद कर पंहिंजे नाले रसूलुल्लाह जे सदके ओ हुसैन सुना मुंहिंजो बेड़ो बुॾे तो महिरबानी करे मुंहिंजे बेड़े खे पार लगा ओ
का कुर्ब करे सहार कर पाजे नाने जैसे के मुझी मदद फरमा हुसैन अली मकाम मुदा कर तारीख गवाए अब्दुल्ला यमनी के मुदा कर कब्र करबला मावनी करे सब्र में मुदा कर तो हज दई करे अब्दुल्ला यमनी जो दे बेड़ो तो करे तो मुदा कर तो अब्दुल्ला यमनी जो मुझो हुसैन पाक अच्छी करे मुझे बेड़े के हज दई करे सिद्धो करे तारेवा अब्दुल्ला यमनी अर्ज जो कुर्बान वना ईशा को तवाजे हज में केरा जे हर मुबारक मा खून वही रहवा हुसैन पाक फरमायो ए अब्दुल्ला जरे तो मुखे रानी सजा गया महबूब जो वास को मिलो इन जे करे मा तुजी मदद करना जे लायो मा करबला में ना बच्चा पाजे गाने रसूला जे दीन का कहाए रहो यार फैसलो तवा कयो जरे अब्दुल्ला यमनी जी विलायत में समुद्र में करबला में वनी करे हथ रही करे मदद करे बेड़ो तारे सघन था बचाए सघन था तो पूछा हुसैन पांजे बचन के बचाए न कर सके सरदार अली जाल करे तो हुसैन पाक नेजे जे तमा असा के कुरान पढ़ी दिखाई हुसैन ना प्यार मन के सही ना तो हुसैन कुरान पढ़ियो हैदर करार कुरान पढ़ियो हैदर करार से खुदा जरा रिवाज में ये जो तो मुझे हैदर करार से खुदा थोड़े जेके के में पेड़ में ना बेर के में कुरान पाक में खत्म पूरा कर दो सुभान अल्लाह तो सरदार अली जार ने करे अम्मा बीबी सच्ची खातून अल्लाह अकबर करे बियांदा थे की रकात में दी रकात में अल्लाह के दरबार में मुझे मालिक खालिद का जो बात रात नगरी के गई बरकत भी न पढ़ी सके कुरान पाक जो खत्म तो सरदार अली यार ने करे अम्मा बीबी सच्ची खातून कुरान पढ़ियो तू भी पढ़ना इन मुहर्रम के महीने में घणे का घणो कुरान पढ़ंदो अल्लाह की इबादत कर हुसैन पाक करबला के मैदान में सिर कटाए करे नेजे पे कुरान पढ़ी दे पाए सुभान अल्लाह बोलंदा हो नेजे पे कुरान पढ़ी दिखायो तो हुसैन के घर की जरूरत ना है जिस्म की जरूरत ना है ज़बान पे कुरान ना मां हुसैन को बुधाया तो हुसैन पाक तो के नेजे पे कुरान पढ़ी करे मोहन हणी थोड़ी तो मुझे नाने रसूला जो कुरान भी सच्चो वा तो दीन भी सच्चो सुभान अल्लाह तारीख गवाह है जे हुसैन सा मोहब्बत की दावा करके खत लिखया उन्होंने हुसैन पाक से गद्दारी करे हुसैन पाक के शहीद कियो तो असा गदी में सबक वठण घुर्जे तो खत लिखण वाला केरा जेके हैदर करार शेर खुदा सा मोहब्बत की दावा कंदा कबो पेश हज़रत इमाम मुस्लिम सरकार करे कूफे गया तारीख गवाह है 40,000 बैयत की गई अल्लाह के कारण एक कुल बनाया हुआ पता वाजे करो असाजे तारीख में भी लिखे रहे हर फरके ने तारीख दान भी लिखा है लिखने वाला के ये तो असा के सोचण करो तो जे हुसैन पाक की खत लिखी करे बुराए करे हुसैन पाक की शहादत थी तो सरदार अली शाह करे तो पूरी जो हैदर करार शेर खुदा जाना है तो मां सा की थी जे के हैदर करार शेर खुदा जा मोहब्बत ए प्यार ए इश्क मोहब्बत जो अकीदो जाहिर कर दिखाए करे इश्क की मोहब्बत दिखाए करे उन्हें जी औलाद सा जे तो तमा सा के छा जे हुसैन अली मकम ना करबला में बुराई करे दगाई के तो समझ आ तो तमा सा के सोचना मुझे
इमाम हुसैन अली मकाम सां मोहब्बत ऐं प्यार ईअं कयो जीअं सहाबा इकराम करे विया। इमाम हुसैन अली मकाम सां जंहिं प्यार ऐं मोहब्बत हेदर इकराम शेर ख़ुदा करे ॾेखारियो, अमा बीबी सती खातून करे ॾेखारियो, सहाबा इकराम हसन करीम सां प्यार करे ॾेखारियो। तव्हां असांखे कीअं प्यार कयो? ऐं मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी जेजरा महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफाअत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजे सहाबी जे जेको बि कढ लॻंदो हुनजो सिधो रस्तो जन्नत में। सुभान अल्लाह। इहो लफ़्ज़ यादि रख, तव्हां असांखे सहाबे जे लिहाज़ सां बुग़्ज़ रखायो थो वञे। नालो अचे थो लफ़्ज़ यादि रख त सहाबी त हैदर इकरार शेर ख़ुदा बि आहे। कुछ ऐसा साहबा के घट में ॻाल्हाईंदा हज़रत हैदर इकरार शेर ख़ुदा बि हुन में शामिल आहे, हसन मीर हुसैन बि हुन में शामिल आहे। पोइ तव्हां असांखे अक़ल मां कमु वठणु घुरिजे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम, छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबी सां बुग़्ज़ रखंदासीं त मूं पंहिंजो अक़ीदो मुंहिंजो सरदार हमेशह जो इहो आहे त जेको सहाबा सां बुग़्ज़ रखे थो वो रसूल जे इल्म गैब ते इनकारी आहे। रसूल जे इल्म गैब जो बुलंद आवाज़ इनकारी आहे। छो त मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफ़ादार नबी कायनात जे हर ज़र्रे ज़र्रे जी तव्हां सां ख़बर ॾिनी। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार तव्हां असांखे सभु कुझु रसियो आहे, त पोइ तव्हां असांखे महबूब जे हुकुम ते हलणु घुरिजे। पर बस जो थींदा त साहबा इकराम जी मुखालफ़त करे त बसि अहल बैत छा आहे त तव्हां असां हिन इलाइक़ो जेको आहे, हीअ असांजो सिंध जो इलाइक़ो जेको आहे, ख़ासि तौरु सिंध जा इलाइक़ा जेके आहिनि ख़ैरपुर मीरठ या बसदिल आहे, छो त ख़ैरपुर मीरठ तमामु वॾी वसी आहे रियासतूं, हिन रियासतुनि जे लिहाज़ सां तव्हां असांखे ॾिजे त तव्हां असांखे हिते आल रसूल सां मुहबत ऐं अक़ीदत आहे। छा चाहे मोहब्बत है क्या मोहब्बत है बजने पंचन जो नालो ईंदो आहे, अहल बैत जो नालो ईंदो आहे, असां को दुनिया करे विसरी वेंदी आहे। पोइ हुन इश्क ऐं हुन मोहब्बत जे करे ॿी शइ खे न ॾिसंदा आहियूं। इहो सिर्फ़ु तव्हां असांजो हाणे जो आहे, कॾहिं बि तव्हां तारीख़ सिंध जी ॿोली ॾिसो, पोइ उन तव्हां असांजे इश्क ऐं मोहब्बत खे ग़लति रंग में नथो वञे। पैगंबर सां मोहब्बत जी ऐं आल रसूल सां मोहब्बत जी तव्हां असांखां ग़लति रवियो जेको आहे इस्तेमालु करायो थो वञे। तव्हां असांजी मोहब्बत ऐं अहल बैत सां प्यार इन जे करे न आहे त रसूलुल्लाह जे ग़ुलामनि खां सहाबा खां परे रहो। तव्हां असांखे ख़ुदि असांजे किताबनि में बि वाज़ह तो लिखियल आहे ऐं शिया हज़रात जे किताबनि में बि वाज़ह लिखियल आहे त हैदर इकरार शेर ख़ुदा पंहिंजे पुटनि ते नाला अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली नाला रखिया आहिनि। इमाम हसन सरकार जॾहिं भाउ मौजूदु हूंदो आहे या भाइटियो घर में मौजूदु हूंदो आहे, हुनजो नालो असां वटि ईअं आहे त असां ॿिए जो नालो न रखंदा आहियूं। भाउ जो, सोट जो, मासा जो घर में कुंडुम में नालो हूंदो आहे त उनजो नालो ॿिए पुट ते औलाद ते न रखंदा आहियूं। इन जे करे त मथां नाराज़ न थी पवे, घर में ॿ नाला न ठहंदा, इन जे करे नालो न रखो। इहो नालो आहे तवजह आहे त हसन सरकार जा भाई इमाम हुसैन इमाम हैदर इकरार शेर ख़ुदा जा पुट मौजूद आहिनि। फिक़ह जाफिया जे किताबनि में बि अचे थो त इमाम हसन सरकार बि पंहिंजे पुटनि जा नाला रखिया, अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन, उस्मान बिन हसन। करबला के मैदान में 8 शहजादा हैदर, तारीख में चंदा 7 ऐं 8 जेको आहे इमाम हैदर इकरार शेर ख़ुदा जो शहजादा जो करबला के मैदान में शहादत थी आहे, उन में तारीख नथी मिले।
बाक़ी हज़रत उमर बिन अली जी तारीख़ जेका नथी मिले, बाक़ी दमशक के जेके सिर अनवर अठ पहुचाया उन्हनि में हेदर करार शेर ॿुधायो उमर बिन अली जो सिर अनवर मौजूद आहे, उन में तारीख़ मिले थी पई। तवज्जो है त हेदर करार शेर ख़ुदा जा 8 शहज़ादा करबला के मैदान में शहीद थिया। इमाम हसन सरकार जा भी शहज़ादा करबला में शहीद थिया आहिनि। हज़रत अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन और उस्मान बिन हसन खां अलावा इमाम हसन सरकार जा शहज़ादा करबला में शहीद थिया आहिनि। इमाम हुसैन अली मकाम जे पंहिंजे बचन ते भी साहबा इकराम जा नारा रखिया विया। खुद फिक्र जाफरिया के किताबन शियादरा के किताबन में भी साबित है। तो सरदार अली शाह अर्ज़ करे त असां के जो मालूम थियो त हैदर जो साहबा सां प्यार एतिरो त पंजन जो घराणे जो साहबा सां प्यार में भाइरन हूंदे हसन सरकार ने पंहिंजे बचन ते साहबा जा नाला रखिया, यानी एतिरो साहबा सां प्यार ऐं नाला पसंदीदा हुआ। अरे नालो असां छो रखंदा जी, जो को सुठो नालो, वणंदड़ नालो ऐं अक़ीदत वारो प्यार वारो नालो, जंहिंसां अक़ीदत हुजे यार हे मुर्शिद जो मुंहिंजो नालो रखा, इन जी निस्बत रखा, महबूब जो नालो रखा, जीअं अहमद मोहम्मद नालो जो बाद रखबो आहे हुन जा पुछाणो ई माफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां निस्बत हसन मीर हुसैन जी निस्बत सां नालो रखंदा हुआ। अहिड़े लिहाज़ सां अली रज़ा जो बाद अहमद रज़ा, मोहम्मद रज़ा, इहे नाला जो बाद रखंदा हुआ, जो बाद नाला असां रखंदा हुआ। इहो इन जे करे त इन्हनि नालनि सां असांजो खुलंदो असां हसन सरकार हेतिरे करार शेर ख़ुदा बि नाला रखिया, साहबा सां प्यार हो। हसन सरकार भी नाला रखिया, साहबा सां भी प्यार हो। हुसैन सरकार भी नाला रखिया, साहबा सां प्यार हो। इमाम ज़ैनुलाब्दीन भी पंहिंजे पुट ते नालो रखियो। इन में साबित थियो त इमाम ज़ैनुलाब्दीन जो भी साहबा सां प्यार हो। पोइ हेतिरे करार शेर ख़ुदा जी बचन भी तव्हां असांखे साहबा सां इकराम सां प्यार करे ॾेखारियो आहे। मुंहिंजा कर ॾिसो, तव्हां असांखे बि मुंहिंजे महबूब ते मटाया जे सजा जे साहबा सां प्यार, पर तव्हां असांखे अहल बैत सां मोहब्बत ऐं अक़ीदत, उहा अक़ीदत आहे बसि उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां असांखे जेको आहे ॿुधायो थो वञे। इन जे करे जेको आहे मुंहिंजा कर ॾिसो, पर तव्हां असांजो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेते तव्हां रसूलुल्लाह ते कलमो न पढ़ंदा, तेते ईमान तव्हां असांजो मुकमिल न थींदो। कलमो बि तॾहिं त पंजनि सां प्यार बि, साहबा सां प्यार बि, साहबा सां बि, तॾहिं तव्हां असां ईमान तव्हां असां रसूलुल्लाह सां प्यार ऐं मोहब्बत ऐं अक़ीदत थी करे इंशाअल्लाह ताला महबूब मुस्तफ़ा दरबार में हज़रत अल्लाह तबारक व तआला मुआज़िज़ कर दो।